असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दुबर में ऐं दुबर में जागीराणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि जे विच में जाञाणियुनि ऐं खोरमाणियुनि जे विच में हिकिड़ो झेड़ो जेको सालनि खां वठी जारी हुयो ऐं उहो झेड़ो जंहिं केतिरा ई ॿारड़ा यतीम करे छॾिया, केतिरियूं ई औरतूं बेवा करे छॾियूं, केतिरनि ई पोड़े पीउ माउ जा सहारा खसे छॾिया, केतिरा ई घरनि जा चुल्हा जेके आहिनि उहे उझाइजी विया ऐं हाणे उनजो फ़ैसिलो थियो आहे ऐं उन खां पोइ बज़ाहिर हिकिड़ी ठाकुर लॻी पई आहे, अमन लॻो पियो आहे। पर इन सिलसिले में असां मौजूदु आहियूं हिन वक़्तु दुबर में ऐं दुबर में वॾेरो हादीबख्श ख़ान जागीराणी असां सां मौजूदु आहे, उन खां इहो हाल अहिवालु वठंदासीं। हाणे इहो मूंखे ॿुधाइजो त हे जेको जिरगो थियो त केतिरा खून ॿिन्ही धुरियुनि जा थी चुका हुआ जेके माना उन खां पोइ जिरगो थियो? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। वा जेको पहिरियों खून थी विया कुझु हेॾो कुझु होॾो 10 खून पहिरियों त मर थी विया। हिकु काकड़ी बि औरत उहा बि वीचारी शहीद थी वई, उहो ठाह ख़ैर थी वियो हो। पोइ वरी उहो अमीर जो हुयो ठाह छल, सरदार जो ठाह छल हो त हाणे बाबा कोई कंहिं सां वरी हथ चोरांद न करे, जेके अॼु खों ते हथ चोरांद कंदो त उन ते किरोड़ ॾंड बि आहे। पोइ इहो ठही हर को पाण खीरु खंडु थी वियो, पाण में हुयासीं बाबा हाणे जो कुझु थी वियो आहे नुक़सानु अची वियो आहे त होॾां बि उज़बा पंहिंजा। मां त चवंदो हा हर हिकु हिनखे मीडिया ते बि त हेॾां बि उज़बा पंहिंजा, पर पोइ अलाह पियो मान ॾे जंहिंमहिल होॾां जो ॾमरो अची थींदो आहे पोइ उन ॾमर खे पुॼे केरु। पोइ वरी जो इहो वरी ईद जे ॾींहुं क़ुर्बानी वारी ईद, उन ते वरी इहो छोकिरो हिकिड़ो मारियऊं, हिकिड़ो छोकिरो फटी थियो, वरी अची हलियो वरी झेड़ो। मुंहिंजी इहा ई त बि कोशिश त बाबा हाणे जेतिरो थी सघंदो जे थी वियो आहे खणी हुननि कदम खयो आहे, छोकिरो मुयो जा हिकिड़ो बची वियो, वरी हिननि बि तकड़ करे ॿ मुड़ुस वञी उहे मारिया। मारण खां पोइ त हलियो अची झेड़ो, हलियो अची जंग। पर मुंहिंजी कोशिश वरी बि ठाह कराइण जी वरी ठाह न थी सघियो। सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। राज़ी खान जो बि इहो मीडिया ते इहा ई हूंदी हुई, ॿियनि जी बि इहा जेके ठहण वारा करण वारा त इहो बि ठाह जी कोशिश में हुयो राज़ी खान, पर ठाह कोन थी सघियो। कुल घणा खून थी विया साईं? कुल खून हाणे 19 जा 20 खून थी विया आहिनि। वाह। अच्छा हा हा। हाणे इहो जेको जिरगो थियो आहे इन में तव्हांजी धुर ते घणो ॾंड लॻो? जेको जिरगो थी वियो त असांजी धुर ते 2.5 करोड़ थियो आहे। अच्छा, ऐं ॿी धुर ते? ॿी धुर ते थियो आहे हाणे 1 करोड़ 2 करोड़ 69 लख आहे। अच्छा, जहाँ 70 लख आहे। अच्छा, उन ते वरी जेको किरोड़ जेको ॾंड बि पियो न, हा, उहो मीर साहब उहो ॾंड बि पंहिंजो सरदारी जो ॾंड मीर साहब न विञाईंदो आहे, न कंदो आहे। अॻे सावंदन सुंदराणनि जो झेड़ो हुयो जेको फ़ैसिलो थी वियो हो इन ते अब अलीगढ़ हाउस ते खानगढ़, वरी उन खां पोइ इहो 2 करोड़ रखियो हो त हाणे जेको कंदो आगराई वारी धुर ते, आगराई वारी धुर ते हाणे खां पोइ जेको बगराई कंदो उन ते 2 करोड़। साईं हाणे बि जेको आगराई कंदो त उन ते 2 करोड़। हे बि जेको किरोड़ आहे त इहो किरोड़ बि इहो चई इहो बि बिल्कुलु उन धुर ते जंहिं आगराई कई आहे। अच्छा, ॿियो अञा अॼु खां ते जेको बि वरी का अलाह त करे ख़ैर जहिड़े वेड़े में ख़ुशि कोई कोन हूंदो आहे, पर जे कंहिं बि वरी कदम खयो आगराई जो त उहो आगराई जा 2 करोड़। पोइ वरी जंहिंजे घरनि जो नुक़सानु हुजे, हाणे घरनि जा नुक़सान बि ॾिठा अथव त केतिरा। घर जो नुक़सानु हुजे, हल्को सल्को घर ड्राहींदो त उन जा 25 लख, वधीक घर हूंदो त उन जो 50 लख। इहो बि भोतार इहो सरदार आहे चीफ सरदार। ये त ड्रोन घर ड्राहियो न जा पाण में ड्राथा? न उहे घर ड्रोननि वारा न आहिनि ड्रथल, जीअं कच्चे वारा होॾो हे जाञाणी लॾे आया खून वधीक थी विया होॾो खोरमाण ॾहों। इहो थियो अॼु त बाबा हाणे उते था भिक में घुमूं फिरूं, वरी ॿिया खून थींदा जा असां ॾह मरनि जा होॾो। पोइ हो पंहिंजा घर छॾे आया, घर खां ॻोठ आहिनि हुननि जा, उहे जो छॾे आया। आम ख़बर आहे उहे हाणे बि फेसबुकनि ते बि वीडियोनि ते बि घर पटनि था, ड्राहनि था, ॿिया बीठा लोह खणनि था। हुननि जो हिकिड़ो लोह खणंदे खणंदे बि ॿेड़ी बि ॿुॾी वई, हिकिड़ो माण्हू बि मरी वियो। कलाकनि खां पोइ उहो माण्हू लथो ऐं देरि सां ईअं सम्झ 12-14 कलाकनि खां पोइ लथो वञी। पोइ हाणे उहे जेके घर बि ॾिठा आहिनि त भोतार जो हाणे इहो चवणो त उन्हनि जी बि जेका अज़ालो थींदो। कल्ह उते विया, मां कोन वियो हुउसि,
ओॾो महरान ज़बरदस्त खान अनवर खान, ॿियो एसपी जे पारां जहांगीर साहब महर, अच्छा ॿिया आहिनि पंहिंजा जागीराणी बहू आहिनि, बहू के ये माना विच वारा आहिनि जेके माना उन जो नुक़सान जो इहे विच वारा ॾिसंदा, ॾिसी लिखंदा, लिखी वरी उहा लिस्ट ॾींदा सरदार साहब खे, पोइ त हे घर हिन हिसाब जो। हाणे ॿुधाए इहो त हे जो अमन थियो आहे, मिसाल इहो जिरगो थी वियो, ऐं जिरगे खां पोइ हाणे हर को खीर खंड लॻो पियो आहे, हाणे छा फ़र्क़ु इलाइक़े ते पियो? साईं अहिड़ो दुबर जूं रौनकूं वरी मोटी आयूं। साईं दुबर जूं रौनकूं, दुबर जो जेको बि को जागीर आहे, ॿियो क़ौमूं केतिरियूं वेठियूं आहिनि दुबर में, हिकु घर न आहे दुबर में, हिकु क़ौम न आहे, केतिरियूं ये सभु आज़ार में हुयूं, सभु आज़ार में हुयूं, घरनि में वीचारा लिकी भॼी वेंदा। जमल हाणे रौनकूं अची वियूं, हाणे माशाअल्लाह रौनक दुबर में बि ख़ुशहाली थी वई आहे, हर को वेहे थो अची, भले खुरमाणी हुजे जांजाणी हुजे, उहे ई अची वेहनि था, अची उहे हर को बाबा पंहिंजे हिसाब सां हिन सां, पर दुबर में रौनक इहा ई थी वई त शुक्र कया ग़रीबनि मिसकीननि माण्हुनि, ठाव थी वियो, हर को अचणु वञणु, न त दुकानदारी बंदि हूंदी, धंधो वापार बंदि हूंदो, हाणे कणकनि जी सीज़न आहे, हाणे हर को कारोबार वारो ख़ुशीअ जी लहर हिकिड़ी, ख़ुशी जी लहर अची वई आहे। हाणे इहे सभु त हिकिड़े ॾींहं में ई, हिन ते 1 तारीख़ थियो आहे, फ़ैसिलो अॼु आहे 5 तारीख़, त सुबुह ते ई माण्हू इहे ख़ुशियूं कई, मुबारखां ॾियण ॿिन्ही धुरनि जे लाइ ख़ुशि, ईअं कोन त को वेढ़ाइण वारा हुया, ॿिन्ही धुरनि खे वञी माण्हुनि मुबारखां पाड़े वारनि ॾिनियूं आहिनि, इहो ई त ख़ैरु थी वियो बाबा जान। हाणे इहो ॿुधाइजां त चवंदा आहिनि जिते बाहि लॻंदी आहे उहो ई हंधु सड़ंदो आहे, हूअं जेके क़बीलाई जहिड़ा हलनि था, मिसाल जे तौर ते महर जतोई तकरार या मुख़्तलिफ़ जेके सिंध में हलनि था पिया तकरार, तव्हांजो त वरी पाण में सम्झो जहिड़ो हुयो, त चवंदा आहिनि झेड़नि जा मुंहं जेके आहिनि उहे भरंदे हूंदा आहिनि, ऐं इन सां तमामु नुक़सानु थींदो आहे, तव्हां सिंध जे माण्हुनि खे छा हिदायत कंदव त पाण में न विढ़ो, अमन कयो, ॿाहिरि पियो, छो त तव्हां बि मुतासिर थियल हो। साहब हंधो चवंदा आहिनि सड़े जाथे बाहि भरे, जंहिं वटो बचा वेंदा आहिनि हलिया, जंहिं जा के पुटड़ा वेंदा, भाइर वेंदा, उन जो ॿारड़ा यतीम थी वेंदा, त ख़बर उन खे हूंदी न, हे त असां पंहिंजो पाण में हिक ॿिए जा उज़बा वठे वेही रहियासीं, असांखे न होॾो फ़ाइदो मिलियो, नुक़सानु ॿिन्ही धुरनि जो असांजो, माना घणे में घणो ॼणो मुंहिंजो नुक़सानु, खुरमाणी बि मुंहिंजा, भले मां नंढो हाणे, मां उन्हनि जो भाणे जो हा, पर जेके नुक़सान उहे आया आहिनि, त मां चईंदुसि त जेतिरो मूंखे एहसासु ख़्यालु हूंदो एतिरो आम कई खे कोन हूंदो, मां इहो ई चवां, मां वारो नुक़सान बि मूंखे नुक़सानु, हुननि वारो नुक़सान बि मूंखे। भला इन जहिड़े मां पुलिस फ़ाइदो वरितो छा? अब पुलिस भी फायदा वठण कारण त पुलिस इहा ई ख़ुशि हूंदी आहे त जहिड़ा अचनि त असां फ़ाइदा वठूं, नाहक बि वेंदा एफआईआरियूं सरणींदा, केतिरियूं बि मुक़ाबलनि जूं एफआईआरियूं माते आहिनि, ॿियनि ते आहिनि, ॿिन्ही धुरनि ते आहिनि, खून जूं त जेको फरियादी कंदो अची एफआईआर जंहिं ते बि, त उहा एफआईआर पुलिस खे वठणी आहे, पर हल जे थोरा थका के ठकाव थींदा, हाणे इहो बि पुलिस मुक़ाबिलो, उन बि नाजाइज़ अची वसायो माथे त ड्रोन इहो अची हाली वसायो राति जो 2 बजे। अच्छा हा, मां उहो चयो त ड्रोन खां कीअं भॼो? ड्रोन खां भॼऊं छो, मां राति हुई, राति जो वॻिरो हुयो, मां हुजां ड्रोन ॾिसे थो छा? मां ॾिसे थो, मां हुजां धाड़ेल त ड्रोन खां भॼां, वरी अची ॾींहं जो ड्रोनियूं हयूं। अच्छा हा, ॾींहं जो अची हयूं त पोइ इहो वधीक मीडिया ते मलाखड़ो मुंहिंजो। ड्रोन माना कीअं थो हमलो करे? ड्रोन मथां था उछलनि पिया, वापियारे उनमें बम वग़ैरह पियल आहिनि? बिल्कुलु बम आहिनि, केतिरा मुंहिंजा माण्हू भटी थिया आहिनि, होॾां रोड वारनि जी जेका उहा पई आहे मशीन हिकिड़ी ॾिठल आहे, मां हाणे बि तव्हांखे ॾेखारियां, त बाक़ाइदे जीअं G3 जूं गोलियूं लॻंदियूं आहिनि, मस्जिद आहे, मस्जिद जी डीपीसी आहे पकी सी, इहा बजाए कचे जे धाड़ेलनि ते ऐं एॾां ॾींहं ते इस्तेमाल कोन कई अथऊं, हे त पाण में जहिड़ो उन मथां इस्तेमाल। बसि पोइ हुकूमत वटि इंसाफ़ न आहे, न त हाणे असां ते ड्रोनियूं पाण में हुयासीं, ॿिन्ही धुरनि जो असांजो इहो ड्रोनूं हलियूं आहिनि त तव्हांजो पाण में ठाव थियो? ठाव त पोइ थियो, इहो हुकूमत ठहियो ई न पिया पहिरियों, इहो एक्शन हुकूमत न खणे हा, पहिरियों खणे हा, पहिरियों ठाव थिए हा, हाणे हुकूमत इहो एक्शन खयो ॿिन्ही धुरनि ते, खयो त ठाव बि तॾहिं थियो आहे। हाणे जेको अमन बहाल थियो आहे, त माना ईअं सम्झो कणकूं
वेंदे अस्पताल हूअं स्कूल बंदि लॻा पिया, वेंदे तव्हांजो पुटु चेयरमैन आहे उहो ऑफिसूं बंदि लॻियूं पियूं, हाणे उहे सभु शयूं खुलनि। हर शइ खुली वई, हर शइ, हर को खुशी में अची वियो। धंधे वापार वारो, दुकानदारी वारो, स्कूल थिया, अस्पताल थियूं। जा मुंहिंजो पुटु त इहो चेयरमैन आहे त बि हिते घर वेठो हूंदो हुयो, हाणे उहो बि असां त उहो बि 12,000 ॾेई वियो। हाणे हर को घुमंदो फिरंदो। हाणे इहो ॿुधायो त हिकिड़ो त जानी नुक़सानु थियो, पर माली नुक़सानु केतिरो थियो? साईं माली नुक़सानु किरोड़नि में अची वियो आहे। हाणे ॿुधो था त इन में 4-5 पंप तव्हां ठाहियो आहे जेतिरो साईं अलाए छा ठाहियो आहे, पर कुझु बि ठहे आहे, पर उहो माली नुक़सानु जेको अची वियो आहे अलाह ॾींदो। जानी नुक़सान जा जेके अची विया आहिनि त उहा वरी चवनि था त हंधि उहो सड़े जाथे हाणे हिकिड़ी मां तव्हांखां ॿी ॻाल्हि पुछंदुमि। हाणे कबीलाई जहिड़ो हलियो, उन सां गॾोगॾु वरी हिकिड़ो ॾोहारी तबिको बि पैदा थियो, धाड़ेल कल्चर, मोटरसाइकिलूं फुरणो, हेॾे दुबर में को माण्हू ग़रीब अची न सघे, वञी न सघे, उन खां फुरूं कनि, त छा हाणे इहा ॻाल्हि ख़तमु थींदी? साईं इहा बिल्कुलु ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। इहा झेड़े जी आण वठी, झेड़े जे करे पोइ हर को दगनि ते, रोडनि ते, हिननि ते हथियार खयूं ते, हुकूमत अचे कान, पुलिस अचे कान, पोइ बिल्कुलु फुरियूं बि हितां वधियूं अची, फुरियूं बि हितां अची पैदा थी। तव्हां त सरपरस्ती कोन कंदा आहियो न कंहिंजी, अहिड़ो जेको ॾोहारी हुजे त ॾोहारी। ॾोहारनि खां ज़िंदगी भर ख़िलाफ़ आहियूं, असां हाणे बि ख़िलाफ़ आहियूं। ॾोहारी जेको आहे त असांखे ॾोहारी वणंदो ई न आहे, त असां कहीं पंहिंजी महिनत करे हक़ हलाल जी करे कमाए ऐं उहो माण्हू खाए। उहो जेको केरु बि हुजे त हक़ हलाल जी करे कमाए खाए त उन में अलाह बि राज़ी। नाज़रीन, जीअं त दुबर में 20 खून थियण खां पोइ जांजाणनि ऐं खुरमाणनि में ठाह थी चुको आहे, ऐं ही हेॾां मूं सां मौजूदु आहे जांजाणियुनि जो वॾेरो हादी बख्श ख़ान जागीराणी, ऐं हेॾां मूं सां मौजूदु आहे खुरमाणियुनि जो चङो मुड़ुसु राज़ी ख़ान जागीराणी। त हींअर असां वॾेरे सां ॻाल्हायोसीं, हींअर असां राज़ी ख़ान सां ॻाल्हायूं था ऐं तव्हांखे ॿुधायूं था सूरत। हाणे इहो मूंखे ॿुधाइजो त हे जेको झेड़ो शुरू छा अथऊं थियो? हे जेको झेड़ो शुरू थियो इन माल जी चोरी तो थियो। उहे झंग जा माण्हू पाण में ही अटकिया। हे झेड़ो क़ौमी झेड़ो त न हुयो, हे क़ौमी दहशतगर्दी हुई। नंबर 1। नंबर ॿियो त असां खोरमाणी ऐं जांजाणियुनि जी ख़बर माण्हुनि खे आम खे हाणे पई। असां त सभु जागीराणी ऐं असां पाण में ही आहियूं। हादी बेग मुंहिंजे पुफी जो पुटु आहे, असां पाण में ही सम्झो हिक ॿिए जा रतो ऐं हॾ आहियूं। उहे विढ़ी करे न फिरतूं, हे माण्हुनि जा जुगा बर्बाद थिया हिकिड़े थोरड़े मसइले ते। ऐं हींअर जेको आहे सो चीफ सरदार साहब ऐं SP जे तवसुन सां फ़ैसिलो थियो आहे, अज़हर ख़ान मुग़ल जे कोशिशुनि सां। फ़ैसिलो जेको बि थी वियो आहे इनशाला उन ते अमल थींदो। असांजो सरदार आहे। या जेके वीडिया हलनि था त 1 करोड़ असां ते जुर्मानो ग़लति पियो आहे या छा पियो आहे, उहो सरदार बादशाह माण्हू आहे, उनखे काई ॾंड जी लोड़ कोन्हे। जे उनखे उन नियत सां माण्हू वेंदो त उहो उन खे माफ़ बि करे सघे। उहो छा ॾंडो सरदार खणंदो छा? थी थो सघे सरदार ई ॾंडो आहे, छो जो सरदार जे फ़ैसिले जी भञकड़ी थिए थी पई। अच्छा, हा, हींअर सरदार साहब 1 करोड़ उहो आहे जेको सरदार खणंदो उनखे मिले, हिन ते एतिराज़ न आहे त हिननि खे मिले। उहो हिननि खे मिले या सरदार खणे, कंहिंखे बि मिले, बहरहाल धुर जंहिंखे ग़लतियूं जंहिंजियूं आहिनि ॾंडो उन ते ई पवंदो आहे असुल। उहे ज़रूरु ॻाल्हियूं ॿुधी सरदार साहब इहो फ़ैसिलो कयो आहे, पर हो त बादशाह माण्हू आहे, हुनखे करोड़ छा कंहिं अरब बि को ॾियसि त मञा ईअं अहिड़ो माण्हू न आहे, उहो पाण बादशाह आहे। नंबर 1। नंबर ॿियो, हींअर हाणे सरदार तमामु सख़्तु फ़ैसिलो कयो आहे। अॻिते कोई बि जागीराणी हुजे, जांजाणी खोरमाणी त हे हाणे ज़ाहिर थिया आहियूं, असां सभु पाण में जागीराणी आहियूं। भले ॿुढाणी हुजनि, भले दड़ाई हुजनि, भले बेगाणी हुजनि, सभु असां जागीराणी पाण में हिक ॿिए जी रतो आहियूं ऐं हिक ॿिए सां गॾु बि हूंदा आहियूं। जिते किथे कंहिं ॿी क़ौम सां ॿी क़ौम सां झेड़ो थिए त वरी पाण असां सभु गॾु हूंदा आहियूं, पर विढ़ियल बि छो न हुजूं, पोइ बि गॾु हूंदा आहियूं। हिते हाणे सरदार साहब अहिड़ा सख़्तु फ़ैसिला कया आहिनि त अॻिते जीअं ॾसे हादी बेग त बाबा कंहिंजो को लांढी टराईंदो त उनजा 25 लख रुपया, घर जो 50 लख रुपया, ऐं जेको हाणे कंहिंखे नाजाइज़ खून कंदो उनजा 2 करोड़ रुपया। नंबर 1। नंबर ॿियो, हे तव्हांजे मीडिया जे थ्रू असां इहो बि मैसेज ॾियूं था त हींअर जेको कंहिंखे कोई हथु लाहींदो त उन में असां ॿिया जागीराणी सभु गॾु हूंदासीं, उन सां ई निपटंदासीं कातिल सां। ऐं पुलिस खे, SP खे बि मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त असां वटि निज़ाम तब्दील कयो वञे त जेको कातिल हुजे त उन खे कातिल करे। हाणे इहो ॾिसो न, जंहिं महिल झेड़ो थियो त
फर्द पाण में मिसाल ॿ घर पाण में विढ़िया न जी पोइ इनखे पूरे पाड़नि में जहिड़ो तब्दील कयो वियो खोरमाणी हर हिकु दुश्मन जाञाणी हर हिकु दुश्मन न त पहिरियों त हिकिड़ा ॿ ॼणा पाण में विढ़िया न ॿ ॼणा पाण में विढ़िया उनखे अहिड़ी हवा ॾेई उहो सॼे ॼाञाणी कबीले ऐं खोरमाणनि में नफ़रत फैलाए छॾियऊं हर को हिक ॿिए जे खून जो प्यासो थी वियो हर को हिक ॿिए जा वारा ताड़ींदो वते त मूंखे किथे वारो ॾे फलाणो त मां उन्ही खे मारियां या हे मीडिया ते त तव्हां सोशल ते ॾिसो था त बसि फलाणो काॾे वेंदो तीरो खे हीअं कंदासीं इहो हिकिड़ो तकबर कनि था ऐं जेको आहे सो हाणे सॼनि खे अलाह सम्झ बि ॾिनी आहे हींअर सुलह जे तरफ़ आया इन आहिनि। सुलह खां पोइ उन्हनि वीडियोस जो बि बंदोबस्तु कयो वियो या उनजी का ॻाल्हि ई हुते जिरगे में कान थी उनजी का ॻाल्हि ई कोन थी उन्हनि खे अलाह हिदायत ॾींदो क़ुर शरीफ़ में लिखत आहे त जेका क़ौम सुलह जे तरफ़ ॾे ईंदी त उन ते अलाह साईं राज़ी थियो आहे ईअं सम्झ हींअर असांजी पूरी क़ौम ते अलाह साईं राज़ी थियो आहे ऐं जेके नौजवान नसुल आहिनि भले असांजा खोरमाणी हुजनि उन्हनि या जी जाञाणी तालीम हुजनि ख़राब थी रोज़गार नौकरियूं हो हथियार खयूं घुमंदा वतन त ॾिसो न केॾियूं माना साईं 50-70 माण्हू तक़रीबन असांजा जागीराणी हिन शुगर मिल में रोज़ी कंदा हुया जेके उन रोज़ी खां 2 साल महरूम थी विया इहो माना ॿिए खे नुक़सान त न आयो ॼणो पंहिंजा पेर पाण साईं पंहिंजो पाण खे नुक़सानु आयो नी असां जागीराणी ॼाञाणी ऐं खोरमाणी ईअं सम्झो असां 10 साल पोइते थी विया आहियूं तरक़ी जे लिहाज़ सां असां पोइते थी विया हिन में हाणे मूंखे ॿुधायो वधि में वधि कमायो कंहिं पुलिस कमायो न पुलिस बि कोन कमायो भाईजान पुलिस बि कंहिं न कमायो अच्छा हा पुलिस बि वैल में हूंदी हेॾां बि ॻोल्हियूं हो ग़रीब लिका वेठा आहिनि पुलिस जो भी इन में कोई ॾोह कोन्हे पुलिस खे पाण भऊ हूंदो त अलाए गोली अहिड़ा टाइम आया जॾहिं रेलवे लाइन बि बंदि करे छॾियऊं नेशनल हाईवे बि बंदि करे छॾियऊं ऐं मोटरवे बि बंदि करे छॾियऊं साईं हे 3 असां वटि अहिड़ा इदारा आहिनि जो रेलवे लाइन मोटरवे नेशनल हाईवे इन्हनि जे विच में जहिड़ो थिए पियो त पोइ कंहिं राहगीर खे बि गोली लॻे पई वञे ट्रेना होॾे बंदि मोटरवे बंदि त लाज़मी आहे हुकूमत में बि थरथलो पवंदो तॾहिं ते हुकूमत कुझु आउंच वतो जो हे माना एक्शन खयूं जे पहिरियों ई एक्शन खजे हा त एतिरा असांजा माण्हू बि न वञनि हा असां एतिरो नुक़सान में बि न वञूं नंबर ॿियो त निज़ाम में तब्दीली अचे असां वटि त बाबा जेको कातिल हुजे सज़ा उनखे ई अचे न उन हिकिड़े को क़तल कंदो उन सां ॻोठ जो पहिरियों नंबर त चङे मुड़ुस खे भाई वारो कंदा त बाबा हे हिनजो संगती तोड़े हुनखे का कन न जन हुजे इहो असां चऊं था त असां वटि निज़ाम जी तब्दीली इंसाफ़ जी न हाणे जेके तव्हांजी धुर जा माण्हू अञा ताईं बि मिसाल जे तौर ते ॼणो लॻे थो त राज़ी न आहिनि हो चवनि था त इहो इंसाफ़ न थियो आहे ऐं अॻराई हुननि कई आहे त पोइ इन मसइले खे हल कीअं कंदा न राज़ी बिल्कुलु आहिनि फ़ैसिले ते असांजा खोरमाणी तक़रीबन राज़ी आहिनि बाक़ी हाणे जेको जंहिंजो ज़हन आहे जंहिंखे जेतिरो अलाह साईं अकुलु ॾिनो आहे उहो ओड़ी ॻाल्हि कंदो बाक़ी असांजा खोरमाणी बि तक़रीबन हाणे घणा गरीब माण्हू लिखी करे वार करे सघे थो न ओचितो जेको दिलि ठरियल इंशाल्लाह हींअर कोई वार न कंदो पर जे कोई कंदो त उन ते सरदार साहब जा वॾो सख़्तु फ़ैसिलो थियलु आहे 2 करोड़ जुर्मानो अथसि प्लस में असां बि हाणे ऐलान कयूं था त असां ॿिया जागीराणी बि सभु गॾिजी उन सां निपटंदासीं त तूं हिनखे नाजाइज़ छो मारियो इहो हाणे असां बि हाणे ॿुधायो सिंध में मुख़्तलिफ़ क़बीला आहिनि जिन जा पाण में जहिड़ा था हलनि सदियुनि खां वठी के चवणियूं बि माना इन ते ठहियल आहिनि पुराणे 100 सालनि खां वठी जीअं चंडिया मक्सी ऐं अहिड़ा तकरार त हिन महिल बि केतिरा ई जहिड़ा आहिनि जेके हलंदा था अचनि ॼणो त दुश्मन खे असांखे तबाह करण जी ज़रूरत ई कोन्हे असां पाण ई हिक ॿिए जा घोट मारे करे ख़ाक कयूं था ऐं तव्हां बि इन जहिड़े जा सम्झो मुतासिर थियल हो त तव्हां छा था सम्झो त इहे जहिड़ा जेके आहिनि इहे कीअं सिंधी क़ौम खे ख़तमु करे रहिया साईं कंहिं बि क़ौम जो जहिड़ो आहे कंहिंजो बि महर जतो ई आहे कोई बि क़ौम केटी बंदर खां वठी कचमोर ताणी जेके बि जहिड़ा आहिनि त उहा उन्हनि जी तबाही आहे ख़ुदि धुरनि जी तबाही आहे असां त हिन में ॾिठोसीं नी अखियुनि सां अॻ में असां कोन हुयासीं ॿियनि क़ौमनि सां जहिड़ो हूंदो पंहिंजी क़ौम सां जहिड़ो करे असां अखियुनि सां ॾिठोसीं त कंहिं बि क़ौम जो जहिड़ो जेका आहे सो नुक़सानु उन्हनि जो आहे ख़ुदि धुरनि जो भले छो न 50 माण्हू ॿिए जा मारनि मुखालिफ़ जा मारी था बि अलाह साईं जा ॾोही ऐं हिते बि उन्हनि जी तबाही आहे ऐं जहिड़े सां हिकिड़ो ॾोहारी कैडर बि पैदा थिए थो बिल्कुलु थिए थो जहिड़े जी आड़ में ॾोह कनि था त उहे बंदि वेठा आहिनि हाणे जो ठाह थी वियो त छा ॾोह बि बंदि थी हींअर असां वटि इनशाला ॾोह को तक़रीबन बंदि थी विया आहिनि पर ॾोह जेको आहे सो भाईजान अंग्रेज़ ई बंदि न कराए हाणे मूंखे ॿुधायो त इहो जेको ठाह आहे इहो सरदार करायो या ड्रोन करायो
घणो त मां चवां थो ड्रोन करायो, हा सच चवण जी ॻाल्हि त। हा हा सरदार साहिब अॻ में त मोहरा मोकिले मोकिले थकबो हो, कोई उन ॾे वेंदो न कोन पियो हुयो। ॿुधे। हा ॿुधे कोन पियो। जा हिते इहे क़ुर माण्हू त खणी अचनि पिया, इहे तव्हां बि मीडिया ते हा पूरो ॾिठो हूंदो। पूरो जेको असांजे इलाइक़े जो मौजूदु माण्हू कोई न आहे बचियलु जेको मेड़ में में असांजे क़ुर न खणी आयो हुजे ऐं नियाणियूं न वठी आयो हुजे। उन्हनि खे त को मने कोन पियो। हींअर जेको आहे सो हुकूमत एक्शन खयों, हर कंहिं जा तारा बि पटिजी विया त बाबा हे छा तव्हां आहे? भला घणे अरसे खां पोइ हिते आया हो हिन जाइ हिते ते? मूंखे ॿियो साल आहे। ॿियो साल। हा 2 साल थिया आहिनि असां न आया आहियूं। अच्छा हा हिक ॿिए खां परे थी हाणे वियासीं। जो मिलियो न त त माना हूअं त दिलियूं मां खाली हूंदो ई कयो। हिते हुयुमि घणो, त हिते गॾु हूंदा हुआसीं पाण में त आहियूं, को फ़र्क़ु त कोन्हे असांजो। अच्छा हा हाणे हाणे ॿियो उहे मोहबतूं वधियूं या दिलनि में अञा कट चढ़ियल आहे, नफ़रतूं हींअर अञा? मां जो हिते अचण जो मक़सदु ई इहो आहे त बाबा दिलनि मां कटो कढो। ख़ैरु सुलह जी माना छा आहे? सुलह माना भाईपी। बाबा ख़ैरु थी वियो माना भाईपी शुरू थी वई। बाबा उनखे पिटणु बंदि कयो। उहो भले उनजो हिन जूं किरदारु भला कहिड़ो बि दुबर जूं हुजे। रौनकूं कीअं बहाल थियूं ॾिठव? ऑफिसूं स्कूल साईं हर दुबर शइ जूं खुली। रौनकूं हींअर तव्हां कवरेज करे अचो, हिते सवला वेठा आहियो हा त दुबर में ईद त गुज़री वई। हा छो जो ईद पर राति हाणे ॻाल्हियूं ईद थी आहे सम्झो हुनजी। ॼणो हींअर तव्हांखे ईद जो समाउ नज़र ईंदो दुबर में। दुकानदारनि में ख़ुशी ॾिसो ऐं ओड़े पाड़े जे माण्हुनि में ख़ुशी ॾिसो त बाबा कीअं अची होटलनि ते वेहनि था, पंहिंजी ख़रीदारी कनि था। पहिरियां हर शइ बंदि हुई। हर शइ बंदि हूंदी न साईं। जहिड़ो गोलियूं कहिड़े तरफ़ बि हिते दुबर में ई हलंदियूं हुयूं। थाणे जा पुलिस वारा ख़ुदि थाणे में लिकी वेही रहंदा त असांखे न गोली लॻे। अच्छा हा अहिड़ो माहौल हुयो। हींअर ईद जो समाउ आहे दुबर में, छापर असांजे इलाइक़े में इंशाल्लाह। हा नाज़रीन, ही जेको आहे खुरमाणी धुर जो राज़ी ख़ान जागीराणी, ही तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं वॾेरे हादी भाई ख़ान जागीराणीअ जूं बि, राज़ी ख़ान जागीराणीअ जूं बि। त अमुन जेको आहे हमेशह हिकिड़ी बांसुरीअ जी मिठड़ीअ धुन वांगुरु सभिनी खे सुरूर ॾींदो। ही दुबर जो इलाइक़ो जेको सालनि खां वठी हिन में स्कूल बंदि, ऑफिसूं बंदि, हिन में नेटवर्क बंदि, हिन में अचण वञण जा ज़रिया बंदि, माना हिते अमुन सम्झो बंदि। ऐं हाणे हितां जो अमुन बहाल थियो आहे, रौनकूं बहाल थियूं आहिनि। शहर में होटल जेके आहिनि उते माण्हू अचणु शुरू थिया आहिनि। ऐं हूअं ग़रीब वीचारा जेके ॾियाड़ी कमाइनि ऐं ॾियाड़ी खाइनि, उन्हनि सां हिकिड़ी तमामु वॾी हालति हुई। ऐं उहे वीचारा लंघड़नि ते अची विया, या ख़ुदि जेके झिड़ींदड़ धुरियूं आहिनि, इहे बि झिड़नि जो मतिलबु आहे तबाही। त इन तबाहीअ खां पोइ जेको अमुन आयो आहे, त हर माण्हूअ जी दुआ आहे त शल इहे अमुन जूं हीरूं घुलंदियूं रहनि ऐं नफ़रतूं जेके आहिनि उहे ख़तमु थियनि। ऐं असां हिक ॿिए जा माण्हू, असां हिक ॿिए जा ॿचिड़ा, असां हिक ॿिए जूं नियाणियूं मारणु बंदि कयूं ऐं सिंध खे अमुन ऐं आछीअ जो गवारो बनायूं। दुबर जे ॼाञाणियुनि ऐं खुरमाणियुनि जो 20 खूननि खां पोइ पाण में ठाह थियो। ऐं तव्हांखे ॿुधायुमि त पूरे इलाइक़े जूं इस्पतालूं, ऑफिसूं, स्कूल, होटल, कारोबार, धंधा, ज़मीनूं, ज़रात, हर शइ बंदि पई। ऐं हाणे 5 ॾींहं थियो आहे रौनकूं दुबर जूं बहाल थियूं आहिनि। ऐं दुबर जो चेयरमैन आज़म ख़ान जागीराणी, जेको बि इहा सम्झो 2 सालनि खां वठी दुबर जी जेका ऑफिस हुई जाथां जो चेयरमैन, उहा ऑफिस बंदि पई हुई ऐं हाणे खुली आहे। ऐं इन मुतलिक़ हाणे इहो मूंखे ॿुधाइजो त हे जेको ठाह तव्हांजो थियो, त इहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि शर्तुनि ते, कंहिं ते धुर ते केतिरो ॾोह ॾंड? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾंड त भाईजान जेके क़तल थियल हुया हिन पोएं झेड़े में 7 माण्हू, हा 5 माण्हू खुरमाणी धुर जा, 2 माण्हू जञाणी धुर जा, उनजो फ़ी 25 लख मुक़ररु कयो सरदार साहिबु। अच्छा हा उन हिसाब सां उहा लिस्ट अञा उन सरदार साहिबु वटां असांखे मिली न आहे। उन में 25 लख जे हिसाब सां माना इहो थियो। जेके ज़ख़्मी हुया माण्हू उन्हनि जो बि एवज़ो जेको थियो पंहिंजे हिसाब सां, धक जे हिसाब सां। बाक़ी जेको हाणे इहो फ़ैसिलो थियो आहे, बिल्कुलु बहितरीनु फ़ैसिलो थियो आहे। सरदार साहिब खे वॾो माना शुक्रिया अदा कयूं था असां ऐं SSP साहिबु अज़हर मुग़ल साहिब जो, जंहिं अमन करायो आहे। इलाइक़े में ख़ुशहाली आहे ऐं इलाइक़े में रौनक लॻी पई आहे। हाणे जेको दुबर जी छा हालत आहे हींअर? दुबर जी हालत इहा आहे त पहिरियों दुबर में माना शमशान हुयो, हा को माण्हू नज़र न ईंदो हो। हाणे जेकॾहिं तव्हां वेंदो विज़िट कंदव त होटल हलनि था, दुकान हलनि था, बाज़ारियूं, माना नंढो शहर आहे पर माण्हू तव्हांखे सवें नज़र ईंदा। ऐं हिकिड़ी माना ईद जो ख़ुशी हूंदी आहे, शादी जी ख़ुशी ईंदी आहे, ईअं माण्हुनि में ख़ुशी आहे। अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधायो त ही जेको झेड़ो हलियो, त इन में ॿिन्ही धुरनि जा केतिरा केतिरा खून थी विया सभिनी खे मिलाए करे? मिलाए कराए भाऊ
10 खून थिया, खुरमाणी धुर जा 7 खून थिया, जांजाणी धुर जा ऐं हिकिड़ो जेको राहगीर, ऐं बाक़ी त माण्हू जेके धकी आहिनि, ज़ख़्मी आहिनि, अञा ताईं बि माना खट ते पियल आहिनि, के अस्पताल पियल आहिनि, उहे बि माना कंहिंजी टंग न आहे, कंहिंजी ॿांह न आहे, कंहिंजी अखि न आहे। तक़रीबन ईअं सम्झो त 50 माण्हू असांजो माना ईअं सम्झो जेको जागीराणी बिरादरी हिकु बिरादरी आहे, हिकिड़ो ई क़बीलो आहे। हाणे इहो 50 ॿुधाइजो माण्हू। त इन जहिड़े सां हिकिड़ो त जानी नुक़सानु थियो, 20 माण्हू सम्झो विया, पर इन खां सवाइ जेको माली नुक़सानु थियो तव्हां सम्झो था केतिरो थियो? माली नुक़सान मां चवां थो घटि में घटि 20 करोड़ जो माली नुक़सानु थियो आहे ॿिन्ही धुरनि जो। अच्छा, बिल्कुलु। को कंहिंजो ग़रीब हुयो, को कहिड़े माना कंहिंजो 5 लख थियो हूंदो, कंहिंजो 2 लख थियो हूंदो, कंहिंजो करोड़ थियो हूंदो, माना तक़रीबन नुक़सानु ई थियो आहे, कंहिंखे फ़ाइदो न मिलियो आहे। अच्छा, ऐं पंहिंजो जेको इन मां पुलिस खे छा फ़ाइदो मिलियो? पुलिस खे त फ़ाइदो, हाणे उहो पुलिस पंहिंजो कमु करे पई, ऐं हाणे बि पुलिस जेको एक्शन वरितो उन में फ़ैसिलो बि कराएं, हा, उन में उन पुलिस जो बिल्कुलु इहा सचाई न आहे। तव्हां त जज़्बाती थी बयानु ठाहियो त बा ड्रोन तबाह करे छॾियो, ईअं करे छॾियो, एसपीअ ज़ुल्म करे छॾियो। बिल्कुलु पहिरियों त ज़ुल्म ई लॻे पियो, छो त हा, एक्शन त उन अहिड़ो तरीक़े सां कयो, पर हाणे जेको असां सम्झूं था, सोचूं था त उहो असांजी उहो भलाई ॿिन्ही में, धुरनि जे लाइ कई। ॿिन्ही धुरनि जे लाइ कंहिं असांजे लाइ भलाई हुई। हा, हाणे अमन थियो, फ़ैसिलो थियो, असां इन में ख़ुशि आहियूं। हाणे इहो ई ॿुधायो त हे फ़ैसिलो ड्रोन करायो या सरदार करायो? बिल्कुलु ड्रोन करायो, बाक़ी सरदार बि त फ़ैसिलो कयो। अच्छा, बिल्कुलु फ़ैसिलो हक़ जो कयो अथईं, सच जो कयो अथईं। हा, फ़ैसिले जे लाइ हूअ धुर कुझु कॾहिं कॾहिं चए थी ॻाल्हियूं की कहिड़ियूं करे थियूं, पर थोरो उहे बि कंहिं सम्झ सां ओ कमु वठनि। मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ज़हननि जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ पर ज़हननि जा उहे सम्झ सां कमु वठनि, अची ॾाढी धन वॾा आहिनि। भला हे जेको राज़ी ख़ान जागीराणी हिते तव्हां वटि आयो आहे त इन जो तव्हां कीअं फील थियो? इहो राधी खान त मामो आहे असांजो, बाबा जो सको मालोट बि आहे, असांजो घर जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो घर अॻ में हाणे 2 साल खां बाद में आयो आहे, अॻ में जॾहिं बि ईंदो फ़ोन कंदो, मामा लस्सी मखण ऐं नाश्तो कंदुमि। हा, हा, माना अॼु बि हिकिड़ो ई तव्हां घर। ॾे फोनूं कई पर तव्हांजी न लॻी फोन। न न, फ़ोन मां तड़ कयां पियो, बिल्कुलु अच्छा, पंहिंजो कई। हा, जी त माना हाणे लस्सी मखण जी उमेद न, फोन न कयव न न, लस्सी मखण हाणे जाम कयूं था। बिल्कुलु इहो असांजो हा, मामो आहे, वॾो इहा आहे, हिकिड़ी घर जी सुठी ॻाल्हि। ॻाल्हि आहे, इन सां फ़ासिला ख़तम थींदा, इन सां माना नफ़रतूं घटिबियूं, इन सां ज़हन ते जेका दिलि ते बुग़्ज़ ऐं कटु चढ़ियल आहे उहा लहंदी। बिल्कुलु इहा बुग़्ज़ इहो कटलंदी, जेकॾहिं असांखे बि मामो राज़ी खान चवे, जाथे चवे, असांखे वठी माना हले। लड़ी कंहिं अचण बि हिकिड़ी वॾो माना आहे पई निशानी। बिल्कुलु वॾो हाणे जीअं मामो राज़ी खान आहे, असां त शुरू खां वठी इहो ई वियासीं त अलाह करे अमुन थिए, फ़ैसिलो थिए, असां नुक़सान जी कॾहिं न थिए, असां जहिड़े जी कॾहिं न थिए, असां अमन जी कॾहिं इहो ॿुधाइजो त हे जेको वरी इन जे करे ॾोहारी तबिको पैदा थो थिए, जहिड़नि जे करे मिसाल धाड़ियल कल्चर जनम थो वठे, वरी मोटरसाइकिलूं फुर, वरी ग़रीब गुरबे जो अचु वञु, सॼा पैसा ई कढी पिया वञनि, त इन ते छा हाणे ज़ाब्तो ईंदो फ़ैसिले खां? बिल्कुलु ज़ाब्तो ईंदो, जहिड़े जी आड़ में इहो सभु कुझु थिए पियो। हा, माना घण थी वई, को 50 माण्हू निकिरी पियो, ख़बर न पए पई त केरु वियो रोड ते, केरु हा, कोई फुर करे आयो। हाणे बिल्कुलु अमुन आहे ऐं अमुन थींदो। हाणे ईअं कोई न करे सघंदो, करे कंदो त उहो ज़ाहिर थींदो, उनखे सज़ा मिलंदी। तव्हां भला पाण चवंदा आहिनि जिते बाहि लॻे उहो ई हंधु सड़े, तव्हांजो पंहिंजो हाणे हिन में तजुर्बो आहे, तव्हां पंहिंजा माना ईअं सम्झो उज़बाब विञाया आहिनि हिन में। ॿियो क़ौम खे छा सलाह ॾींदो त भई जहिड़ा न कयो, अमुन सां रहो, प्यार मोहबत में, जहिड़नि जा मुंहं भरनि ॾियनि? बिल्कुलु भाऊ, जहिड़नि में एतिरो नुक़सानु थियो आहे, असां त हाणे अखियुनि सां ॾिठो आहे त जहिड़नि में नुक़सानु ई नुक़सानु आहे, कंहिंखे फ़ाइदो न आहे। मां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो, जेके बि धुरियूं जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि, चाहे महर जतोई हुजनि, चाहे सीलरा शर हुजनि, कलोड़ा महर हुजनि, पर जेतिरे बि क़बीला जहिड़ा आहिनि, सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त अमुन कयो, फ़ैसिलो कयो, ठाह कयो। फ़ैसिले में मज़ो आहे, ऐं हिकिड़ी फ़ैसिले में तमामु घणी जेका न हिकिड़ो कारोबार या पंहिंजो घुमणु फिरणु आज़ादी वारो तमामु माना उहो बहितरीनु आहे। जहिड़ा छॾियो, फ़ैसिला कयो, अमुन कयो। हाणे इहो ॿुधाइजो त हिकिड़े पासे कोर्टूं आहिनि जंहिंजो कमु आहे कानून ते अमल कराइणु ऐं इंसाफ़ जा फ़ैसिला ॾियणु, पर उन जे बावजूद बि कोर्टूं जेके आहिनि उहे अमुन कराइण नथियूं सघनि, ऐं वरी बि जिरगा जेके आहिनि कराइणा था पवनि, हालांकि कोर्ट जे तरफ़ां जिरगनि ते पाबंदी बि पयल आहे। त तव्हां छा था सम्झो त छो इहे बार बार जिरगा था थियनि, वरी बार बार जहिड़ा था थियनि, कोर्टूं पंहिंजो कमु सही नथियूं कनि या छा आहे? भई कोर्टियूं बि कमु जेको सही कनि थियूं, बाक़ी जेके क़बीले जहिड़ा आहिनि या जेके क़बीले आहिनि त सरदार ई फ़ैसिलो कनि था, सरदार ई माना उहो फ़ैसिलो बहाल थिए थो। कोर्ट वारो फ़ैसिलो त बहाल कोन थींदो। अच्छा, हा, न को कोर्टियूं करनि थियूं, कराइनि था, वरी बि सरदार कराइनि था, फ़ैसिलो अमल थींदो अला कंदो। हाणे जेको थियो मसइलो, अॻ में जेको भंज कड़ी थी, हाणे अला कंदो न थींदी। हे भला हिन न्याणी जेको उमेर रुबाब जो फ़ैसिलो थियो, इहो तव्हांखे कीअं लॻो?
इहो त हाणे इहो वॾा फ़ैसिला आहिनि, असांखे इन में असां नथा कमेंट करे सघूं। हा इन में नथा चई सघूं असां कुझु बि। अच्छा अच्छा, हाणे इहो ॾसियो त हे जेको रौनकूं बहाल लॻियूं पियूं आहिनि, अमुन लॻो पियो आहे, ख़ुशहाली हींअर ॾिसो था कणकूं माना लाभारे ते आहिनि, थ्रेशर हलण वारा आहिनि, त हीअ जेको टाइमिंग आहे इहा बि फ़ैसिले जी हिकिड़ी बहितरीनु आहे, त जीअं माना उन खां पोइ अञा वधीक जेको आहे सम्झो ख़ुशियूं बिल्कुलु सर, ख़ुशियूं जेके आहिनि डबल थी वियूं आहिनि ऐं हर माण्हू ख़ुशि आहे, चाहे झेड़े वारो माण्हू हुजे या आम माण्हू हुजे या जेको हिते रहंदड़ माण्हू पाड़े जो हुजे, ॿी ज़ात जो हुजे, जेके बिरादरियूं आहिनि, ईअं सम्झो त शादी जी जीअं ख़ुशी हूंदी आहे, ईद जी ख़ुशी ईंदी आहे माण्हुनि में, ईअं ख़ुशी जी लहर आहे। अच्छा ये 2 सालनि में के शादियूं वग़ैरह अहिड़ियूं तकरीबूं बि थियूं या न पिया करे सघो? न कोई शादी करे सघे पियो, पाड़े में ॿी बि जी बिरादरी आहे उहो बि शादी कोन करे सघे पियो, केतिरा ई कुंवारा रहिजी विया माना इन केतिरा ई चक्कर में। कुंवारा रहिजी विया, केतिरियूं कुंवारियूं रहिजी वियूं। अच्छा हा, हाणे शादी बि माना ईअं सम्झो शादियूं बि थींदियूं, ख़ुशियूं बि थींदियूं, अलाह कंदो हूअं अमन माण्हू थींदो। आसरो ई लाहे वेही रहिया। बिल्कुलु इहो ख़बर न पई पई न, कॾहिं हा बि फायरिंग थिए पई, कॾहिं बि झेड़ो थिए पियो, मिसाल शामियाना लॻा पिया हुजनि, ओचितो वरी फायरिंग थी। ओचितो ईअं बि थिए बि पियो, अच्छा कॾहिं काथे शादी हुई त ओचितो झेड़ो बि थी पियो पए, फायरिंग बि थी पई पए, उन में खोड़ राहगीरनि खे गोलियूं बि लॻनि पियूं, पर हाणे अलाह कंदो हाणे अमन थी वियो आहे, अॻिते हाणे बि अमन भला में। ॿिन्ही धुरनि खे हिकिड़ो सबक़ु अची वियो आहे या सम्झ अची विया त भई तजुर्बो थी वियो आहे पंहिंजो ज़ाती, त भई ही शइ नुक़सानु हाणे असांखे न करणु खपे। बिल्कुलु ॿिन्ही धुरनि सोचियो आहे त हेॾो नुक़सानु करायोसीं, छा कंहिंखे मिलियो, कंहिंखे फ़ाइदो कोन मिलियो, ख़ाली हिकिड़ी ॼट की ज़िद में हेॾा नुक़सान कयासीं। अलाह कंदो हाणे अॻिते ॿिन्ही धुरनि खे सम्झ अची विया, कोई न कंदो। ऐं असांखे जेको बि माना मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, बाबा जेके बि इहे कंहिंखे दिलि में नफ़रत आहे, कंहिंखे जेका बि माना का ॿी ॻाल्हि आहे त उहा कढी छॾियो, भाईचारे सां रहो, भाइर थी रहो, पाण में हिकिड़ो क़बीलो आहियो जागीराणी। ऐं मां इहो ई अर्ज़ु कंदुमि, तव्हां पंहिंजे अमन सां रहो, पंहिंजे इन फ़ैसिले ते अमांदा आहियो, जीअं थिया हो सरदार साहिब फ़ैसिलो कयो आहे, इन में ई रहो। अच्छा हाणे तव्हां बि ॿाहिरि घुमो फिरो था या अञा ताईं अञा टेंशन में? बिल्कुलु घुमूं फिरूं था, बहरहाल माना टेंशन त आहे, पर इहो ई आहे त माना हाणे अलाह कंदो फ़ैसिलो थी वियो आहे, अमन थी वियो आहे, बाक़ी जेको आहे ॾेती ॾेतियूं बि सरदार साहिबु कराईंदो। इहे केतिरे टाइम में माना पूरो ॾोह ॾंड इहे मिलंदा हिक ॿिए खे? इहे बि माना ईअं सम्झो हफ़्ते में 15 ॾींहंनि में थी वेंदा। हा न, पोइ माना सही तरीक़े सां अञा वधीक पोइ सही तरीक़े सां पोइ हर को माना ईअं सम्झ, जंहिंखे जे दिलि में थोरी घणी का हूंदी दिलि में ॻाल्हि, त उहा बि ख़तमु थी वेंदी। हा नाज़रीन, ही दुबर शहर जो चेयरमैन आज़म ख़ान जागीराणी, ऐं ही जेको दुबर जो झेड़ो, ही ईअं सम्झो त ॿिनि पाड़नि जे विच में झेड़ो, पर इन जे एवज़ लखे माण्हू जेके आहिनि उहे नुक़सान में पिया वञनि, ऐं हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे वीचारा रोज़गार खां वियल आया, फ़सुल माण्हुनि जा बर्बाद थी विया, ज़मीनूं सुकी सड़ी वियूं, ऐं होटल वीरान थी विया, इस्पताल वीरान थी विया, स्कूल बंदि थी विया, ॿारनि जी तालीम ख़तमु थी वई, नौजवान जेके आहिनि कलम ऐं कापियूं खणण जे बजाए हथियार खणण ते मजबूर थिया, ऐं हींअर 20 खूननि खां पोइ हिननि जो ख़ैरु थियो आहे, ऐं उन खां पोइ हिकिड़ी अमुन जी वरी हिकिड़ी हीर घुलणु शुरू थी आहे, ऐं माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं जेके आहिनि उहे वापसि अची वियूं आहिनि, शादियूं शुरू थियूं आहिनि, काज शुरू थिया आहिनि, ऐं इहा जेका आहे हिकिड़ो बैत आहे त सुख ऐं सुरहाण जूं सदा गुलनि हवाऊं, घोट लहनि लाऊं सदा पंहिंजी सिंध में। कैमरामैन ज़ेब अली बॉम्बे ऐं जावेद गुंजे सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे। सदाईं गॾु।